दोस्तों साथियों अस्सलाम वालेकुम। मां आहियां जुमन चिंगली। दोस्तों जे मां ॻाल्हि कंदुसि सिंधी में शाया थींदड़ सिंधी अदबी मैगज़ीननि जी। असां वटि सिंधीअ में घणा ई मैगज़ीन निकिरी रहिया आहिनि अदबी हवाले खां, पर उन्हनि में कुझु ख़ासि जेके आहिनि सो ॻणण जहिड़ा आहिनि, जेके मुसलसल शाया थी रहिया आहिनि, जेके पंहिंजी मदद पाण ते शाया थी रहिया आहिनि। जंहिंमें हिकु ही सारंग आहे जेको मुसलसल शाया थी रहियो आहे, जेको इसाक़ समय जो ऐं संदसि टीम शाया कंदी रहे थी। ऐं इन खां पोइ आहे असांजो किताबी सिलसिले नाले सां अवावील, जंहिंजूं हिनमहिल ताईं 8 कड़ियूं शाया थी चुकियूं आहिनि। ऐं इहो बि 2 दोस्त आहिनि पाण में, जेको अहमद शाकिर ऐं रहमत सुंगरो, जेके मुसलसल हिन खे जारी ऐं शाया कंदा था रहनि। ॾाढो बहितरीनु हिन में क़िस्म मवाद आहे। ऐं हिन अबाबील जे में असां उर्दू निकिरंदड़ ज़ीस्त आज ऐं ॿिया केतिरा ई शुमार आहिनि, जंहिंजे माना मुक़ाबले में असां चई सघूं था त हीअ ॾाढो ज़बरदस्तु मैगज़ीन जेको आहे सो शाया थियो, जंहिंमें मवाद में मुकमल हिकिड़ो नाविल हलायो थो वञे ऐं मुख़्तलिफ़ 12 मुल्क जा तर्जुमा ऐं असांजे सिंध जो मवाद जेको आहे सो शाया कयो थो वञे। ऐं इन वास्ते नंढिड़ो हिकिड़ो ॿियो मैगज़ीन आहे अमरता। हीअ बि ॾाढो हिकिड़ो ज़बरदस्तु शानदार ऐं बहितरीनु जेको आहे सो हिनमहिल ताईं हिन जूं बि 111 कड़ियूं शाया थी चुकियूं आहिनि, जंहिंमें फ़कीर मोहम्मद ढोल ऐं संदसि टीम मुसलसल हिन खे शाया कंदा था रहनि। हीअ बि हिकु निज कुझ पंहिंजो अदबी मैगज़ीन आहे। हिन जो मवाद ॾाढो बहितरीनु जेको आहे सो आहे, पर हीअ हिन जी साइज़ कुझु नंढी आहे ऐं हिन में जेको मवाद आहे ॾाढो बहितरीनु तहक़ीक़ी नाविल कहाणियूं शाया थींदियूं रहनि थियूं। ऐं ॿियो जेको आहे असांजो रेखाऊं, जेको रहमत पीरज़ादो हिन खे जेको आहे सो शाया कंदो थो रहे, पंहिंजे हणा वणा करे हिन खे शाया कंदो थो रहे। हीअ बि हिकु ॾाढो बहितरीनु ऐं ज़बरदस्तु मैगज़ीन आहे, जंहिंमें कहाणियूं शाइरी ऐं नाविल, हीअ मैगज़ीन चए त नंढो साइज़ में आहे, पर पोइ बि हिकु ॾाढो बहितरीनु ऐं सुठे नमूने ताज़ो ई गवर्नमेंट पाकिस्तान जे सिंध जे इदारे तरफ़ां हीअ ताज़ो अदबियात सिंधी मैगज़ीन शाया कयो वियो आहे, जेको हिकु त सुठो क़दम आहे। मवाद जे हवाले खां जेको हिन जो आहे, मवाद जे हवाले खां पहिरियों परिचो आहे, कुझु हिन में मवाद जी कुझु कोताही आहे, पर पोइ बि माना ॾाढे बहितरीनु नमूने सां शाया कयो आहे। ऐं असांखे उमेदु आहे त अॻिते हली सुठो मैगज़ीन साबित, जेको डॉक्टर निगरान आहे असांजो डॉक्टर यूसुफ खुश्क ऐं एडिटर कादर सुमरे जी निगरानी में। ॿियो दोस्तो मैगज़ीन आहे हिकिड़ो समाजवाद जे नाले सां। हीअ हिकिड़ो अलॻि, तव्हां जीअं मथां ॾिसी रहिया आहियो त सिंध में मार्क्सम जो प्रचारक टिमाइस, हीअ हिकु निजो साइंसी सियासी मैगज़ीन आहे। हीअ बि हिकु माना असांजो बख़्शल थलो ऐं संदसि टीम AWP जी टीम आहे, जेका हिन खे शाया कंदी रहे। जिन मवाद तव्हांखे ॾेखारियां त निज हिकु सियासी मवाद हिन में आहे, थोरो हिन में खणी 2-3 मज़मून जेके आहिनि कहाणियूं ऐं भिटाई ते जेके हुन जी शख़्सियतुनि ते आहिनि, बाक़ी निज पिज हिकु ॾाढी सुठी कोशिशि आहे असांजे सिंध जे दोस्तनि अदीबनि जी, जेके पंहिंजे हड़ावड़ा करे मैगज़ीन शाया कंदा था रहनि। असांखे इहो ईअं थियणु करणु घुरिजे, असां घटि में घटि हिन जी सपोर्ट इहा करे सघूं था त असां शहर मां हिन खे फ़ी कापियूं 5-10 कापियूं घुराइण जी असां सपोर्ट करे सघूं था, जीअं असांजा इहे दोस्त मायूस न थियनि ऐं मुसलसल मैगज़ीन अदब जी ख़िदमत कंदा। इन हवाले सां अदबी ज़ीस्त जेको मैगज़ीन आहे, हीअ मुसलसल शाया थींदा था रहनि ऐं हिननि जा पढ़ंदड़ तमामु हूंदा आहिनि, छो त इहा सिंधी बि कुझु पढ़ंदड़ आहिनि ऐं असांजा उर्दू में पढ़नि था पिया, सिंधी में बि हिन जा जेको आहे सो पढ़ंदड़ तमामु हल्को सुठो आहे, जेके हिन खे पढ़नि था पिया। मवाद हवाले खां ई बि सुठो आहे, बहितरीनु मैगज़ीन आहे। दोस्तो इहे कुझु ॻाल्हियूं हुयूं जेके मूं रखियूं, वधीक तव्हां सां डिस्कस कयूं ॿिए किताबनि ॿिए हवाले सां कंदासीं। थैंक यू।